नाज़रीन, तहरीक इंसाफ़ सां तालुक़ रखंदड़ अली अमीन गंडापुर केपीके जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। सूबाई असेंबली जे इजलास में अली अमीन गंडापुर 90 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जे अब्दुल्ला खे 18 वोट मिलिया आहिनि। अली अमीन गंडापुर पारां चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो वियो आहे। पहिरें ख़िताब में अली अमीन गंडापुर चयो आहे त आज़ाद हैसियत में वॾो वज़ीर चूंडजण ते ॾुख आहे। अहिड़ो निज़ाम चाहियूं था जो केर बि कंहिं सां ज़्यादती न करे सघे। उन चीफ जस्टिस का घुर कई त 9 मई बाबत जांच लाइ अदालती कमीशन जोड़ी वञे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। तहरीक इंसाफ़ सां तालुक़ रखंदड़ अली अमीन गंडापुर केपीके जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। सूबाई असेंबली जे इजलास में अली अमीन गंडापुर 90 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जे डॉक्टर अब्दुल्ला खे 18 वोट मिलिया आहिनि। अली अमीन गंडापुर पारां चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो वियो आहे। पंहिंजे ख़िताब में अली अमीन गंडापुर चयो आहे त आज़ाद हैसियत में वॾो वज़ीर चूंडजण ते ॾुख आहे। अहिड़ो निज़ाम चाहियूं था जो केर बि कंहिं सां ज़्यादती न करे सघे। उन चीफ जस्टिस खां घुर कई त 9 मई बाबत जांच लाइ अदालती कमीशन जोड़ी वञे।